किशन बाप रे किशन केतिरो टेंशन आहे हिते। हाँ कंहिंखे घर वारीअ जो कंहिंखे पाड़े वारीअ जो कंहिंखे नौकरीअ जो त कंहिंखे छोकिरीअ जो कंहिंखे ॿारनि जो त कंहिंखे ढोरनि जो ढोरनि जो भी टेंशन थींदो आहे। अलाए छा छा पियो चवंदो आई तूं पर ख़बर अथई इन टेंशन मां निकिरण लाइ कुछ न कुछ त करणो ई पवंदो। हाँ वो चवंदा आहिनि न कि खिलंदे त खैर थींदे यानी लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन। पर खिलाए केर उहो ई त क्वेश्चन मार्क आहे। तू एडो दुखी छो लगो पियो आई? क्वेश्चन मार्क जो सवाल कोने न ही घबराइण जी जरूरत आहे छो त हिते खिलाइण लाइ हिकु शख्स मौजूद आहे ऐं उहो आहे सिंधी लाफ्टर किंग अशोक सुंदरानी साहब। जमानो चेंज थी विया। पहले माण्हू ईंदो अटैची रखंदो पुछंदो अदा कहिड़ा हाल आहिनि बाबा कहिड़ा तबियत ठीकु आहे तव्हांजी भेण कीअं भाउ कीअं। अॼुकल्ह माण्हू अटैची रखे थो चए थो पतली पिन जो चार्जर मिलंदो छा पहिरियों त। मोबाइल जो जमानो थी वियो आहे टेंशन हर जगह लॻो पियो आहे। राम बख्शानी साहब हाणे त ॿार पाण में गॾजनि था डायरेक्ट चैटिंग था कनि। तव्हांजे ज़माने में असांजे ज़माने में हे कुझु न ईंदो। हिकिड़ो पोटो पंहिंजे ॾाॾे वटि पहुची वियो चयो एॾी वॾी हवेली दादा। असांजे ज़माने में त सॼा साधन अची विया चैटिंग जा। गैलेक्सी नोट 1 नोट 2 नोट 3 अची वियो। लव जा केतिरा साधन अची विया। दादाजी तव्हांजे ज़माने में एॾी वॾी हवेली एतिरा कमरा 17 कमरा। ॾाॾी सां जॾहिं ॻाल्हाइणो हूंदो त तव्हां कीअं कंदा हुआ? प्यार करण जो मूड थिए त तव्हां कीअं कंदा? ॾाॾो त ॾाॾो आहे साईं। हुन चई मन मां मथुरा वियोसि हिकिड़ी घंटी वठी आयोसि। जॾहिं तुंहिंजी ॾाॾी सां ॻाल्हाइणो हूंदो प्यार करण जो मूड हूंदो मां घंटी वॼाए छॾींदुमि। तुंहिंजी ॾाॾी अची वेंदी ताड़ियूं ऐं खिल त हिन ॻाल्हि ते अचे। पोटे पुछई दादा हे त तव्हांजी साइड थी मान ले ॾाॾी जो मन हुजे त। चई मन उहो त हर अधु कलाक में अची करे पुछी वेंदी तव्हां घंटी वॼाई छा। त हमेशा प्यार कंहिं बि टाइम कंहिं बि साधन जो मोहताज न रहियो आहे। जंहिंखे करिणो आहे मतिलबु करिणो आहे। असांजा सिंधी माण्हू त तमामु सुहिणा सुठा। जिते सिंधी माण्हू उते माना मस्ती पंहिंजो पाण। असांजे सतना मां जितो आहियां नागोद मां हिकिड़ो टैक्सी हलाईंदो हो सिंधी काको। त हिकिड़े माण्हू पुछई चई रेलवे स्टेशन हलंदे? चई हा हलंदुसि। चई घणा? चई 50 रुपया। त जॾहिं असांखे घटि भाड़ो ॾियणो हूंदो आहे त उहा जॻह असां पास वठी। चई हे त रहियो स्टेशन। हो भयो हुयो। चई हे त रहियो स्टेशन 50 रुपया घुरी थो। त असांजे सिंधी काके चई हथ हेठि मथे कर कणी रेल जे हेठां न अची वञे हथ तुंहिंजो भेण एॾो वेझो आहे त रेल जे हेठां न अची वञे। हे असांजा सिंधी माण्हू हूंदा आहिनि। पहले अॼुकल्ह छोकिरा छोकिरियुनि खे ॾिसण जी सुविधा थी वई। असांजे ज़माने में ईअं न हुयो पर असांजे पिता साहिब हिम्मत कई चई तूं ॾिसण वेंदे छोकिरी। अरे मां चयमि न भाई ये लफड़े में छो था विझो तव्हां ॾिसी अचो तव्हां जेका फाइनल कई मूंखे फाइनल आहे। चई न तूं ॾिसण वेंदे। मां आख़िर वयुसि ॾिसण राम साहब। हिकिड़े कमरे में हुअ छोकिरी ऐं मां ऐं मुंहिंजा थियण वारा ससु सहुरा जेके पोइ न थिया। लफड़ो थी वियो सही ॿुधायां थो। अधु कलाक ताईं राम साहब उहो छॾे करे हली विया। न छोकिरी कुझु ॻाल्हायो न मां कुझु ॻाल्हायो। ॿई ॼणा पसीना पसीना। अधु कलाक खां पोइ माई हिम्मत कई। मां पुछियोमांसि भेण तव्हां घणा भाइर आहियो? चई अञा ताईं त 4 हुयासीं। तव्हां अची वेंदो त 5 थी वेंदासीं। परिवार ईअं वधी वेंदो साईं। ताड़ियूं वॼणियूं खपनि। सम्झ में अचणो खपे कि मुंहिंजी बि ॻाल्हि तव्हां वटि पहुची रही आहे। असांजा सही ॿुधायां थो ईअं थींदो आहे पर छा करे माण्हू ईअं ई हलंदो रहंदो आहे। सिंधी माण्हू त एॾा होशियार कंप्यूटर खे बेवकूफ़ ठाहिण वारो अगरि कोई थींदो आहे त सिंधी माण्हू थींदो आहे। हिकिड़ो माण्हू मुंहिंजे साम्हूं बैंक में जमा करणो हुयो 5000 त कैशियर 2 नोट अलॻि कयईं। 500 जा 2 नोट नकली अथई। चई तूं छो तो टेंशन वञी मुंहिंजे खाते में जमा थींदा जमा करे छॾ मां पाण ई कढी वठंदुमि तूं छा लाइ टेंशन थो पाली। हे सिंधी माण्हू जी मस्ती थींदी आहे। जिते वञनि माना खिल त पंहिंजो पाण अची वेंदी आहे। मस्ती पंहिंजो पाण अची वेंदी आहे। नंढा नंढा छोकिरा कमाल आहिनि। 2 ॾींहं जो बंक मारे हिकिड़ो छोकिरो घर में वेठो हुयो ॾाॾे सां गॾु खेॾे पियो। त स्कूल टीचर खे ॾाॾे ईंदे ॾिठो त छोकिरे खे चई माना लिकी पियो स्कूल टीचर अचे थो तूं 2 ॾींहं जो बंक मारे वेठो आहे। त हुन छोकिरे ॾाॾे खे चई तव्हां लिकी पियो तव्हां गुज़ारियो आहे इहो चई करे त छुट्टी वठी आयो आहियां। लिखण की जरूरत तहां के आए असा की जरूरत ना है। यो जितेंद्र साहब मैंने भी बहुत कोशिश की। सिंगिंग मेरी इतनी खराब थी। एक ही बार कुल कंपटीशन में मैंने गाना गाया तो वो एक गाने में मुझे 2 प्राइज मिले। एक तो गाना शुरू करने के लिए
दूसरा बंद करने के लिए, बड़ा वाला प्राइज बंद करने के लिए मिला, सच बता रहा हूं मैं। तो मैंने संकल्प लिया, मैंने कहा नहीं मैं सीखूंगा। तो मैंने गुरुजी से 2 महीने सीखा गाना। फिर गुरुजी ने मुझे कंपटीशन में भेजा, कंपटीशन में मैं लौट के आया। गुरुजी बोले क्या रहा? मैंने कहा सेकंड आया। बोले कितने प्रतियोगी थे? मैंने कहा 2। गुरुजी ने हिम्मत बंधाई, बोले यार फिर भी उसने बहुत अच्छा गाया होगा। मैंने कहा नहीं गुरुजी, उसने तो गाया ही नहीं, मेरा गाना सुन के उसको फर्स्ट दे दिया। बोले इससे खराब कोई नहीं गा सकता है। एक बार जोरदार तालियां मेरे लिए भी बजा दें। जितेंद्र साहब आप हैं, बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है। सच में आप हैं तो हैं। यहाँ तो बहुत ज्यादा सम्मान मिला, बाकी जगह ऐसे सम्मान नहीं मिलता है। बाकी जगह तो लोग कोशिश में रहते हैं। टाइम खत्म आचा मांगे तव्हां 2 ॼणा अची विया, हे 2 ॼणा अची वेंदा आहिनि त माने चवंदा कि तव्हांजो टाइम ख़त्म आहे, हाणे तव्हां हेठि लहो वञी, ए माना तरीक़े सां न। पर तव्हां ॾाढा सुठा हे भाउ भेण जी जोड़ी ईअं अमर रहे भाई, हिन ॾाढो सुठो थो लॻे। त हे पर कविता सां गॾु इहो टेंशन थींदो आहे। हिकिड़े दफ़े मां बि कवि आहियां, त मां बि जॾहिं नओं विहांउ थियो त मां बि भावुकता में आयुमि। मां बि पंहिंजी ज़ाल खे चयो, मां चयुमि तूं मुंहिंजी कविता आहीं, कल्पना आहीं, साधना आहीं, आराधना आहीं। त मुंहिंजी ज़ाल बि भावुक थी वई, चई तव्हां ई मुंहिंजा रमेश आहियो, सुरेश आहियो, महेश आहियो, मैहर वारा दिनेश आहियो। मैहर हाणे हुनजा पेका अथसि, त मां सम्झी वियुमि कि छा मामिलो आहे। पर ईअं भावुकता में थींदो आहे। मुंहिंजो टाइम पूरो थी वियो। हिकिड़े दफ़े जोरदार ताड़ियूं वॼाए छॾियो, जोरदार ताड़ियूं। थैंक यू सो मच। बधायूं। उनखां पहिरीं असां वरी माण्हुनि सां व्यूज़ ॼाणणु चाहींदासीं कि तव्हांखे कीअं थो लॻे अॼु जे प्रोग्राम में। मुझे सिंधी बहुत कम समझ आती है, हालांकि मेरी बीवी सिंधी है। यहाँ आकर बहुत अच्छा लगा और बहुत खुशी हुई कि सिंधियों का भी अवार्ड फंक्शन हो रहा है। सिंधी शोभा कम बोलती है, मैं ज़्यादा बोलता हूँ। मेरा एक दोस्त था चिमन भोजवानी, उसकी कुछ मैं वो जुमले बोलता था, वो मुझे अभी तक याद हैं। कल्याण में बोर्ड अच्छी वही है, नल में पानी सुकी व्यास, पापड़ ते कंट्रोल अच्छी व्यास, कैलाश जो चना डेवोटी मत्था फदू दो। मैरिड टू अ सिंधी, पर सिंधी बोल नहीं पाती, पर समझ अच्छी लेती हूँ। तो मज़ा ले रही हूँ जोक्स का, और आगे जो अवार्ड्स आएंगे वो भी इंजॉय करूँगी। बट वेरी हार्टनिंग कि सिंधी में भी अब अवार्ड्स शुरू हो गए हैं। वेरी गुड, प्लेजर।